ब्रेकिंग न्यूज़ में शेयर कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट बलोच शागिर्दनि जी गुमशुदगी बाबत केस में ईंदड़ ॿुधणी ते निगरान वज़ीर आज़म घरू ऐं बचाव वारे वज़ीर खे तलब कंदे ॿुधणी 28 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मोहसिन अख्तर कियानी बलोच शागिर्दनि जी गुमशुदगी बाबति केस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान अदालत में पेश थियो। जस्टिस मोहसिन अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो त निगरान वज़ीर बचाव वारो सेक्रेटरी ऐं घरू सेक्रेटरी किथे आहिनि। ॿियो भेरो निगरान वज़ीर आज़म पेश नाहे थियो। बचाव वारो सेक्रेटरी छो नाहे आयो? निगरान वज़ीर आज़म खां पुछा करियो, खेसि उन लाइ घुरायो हो त हू जवाबदा आहे। टे हुकूमतूं गुम थियल बलोच शागिर्दनि जी बाज़ियाबी लाइ कुझु न करे सघियूं आहिनि। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट बलोच शागिर्दनि जी गुमशुदगी बाबति केस में ईंदड़ ॿुधणी ते निगरान वज़ीर आज़म घरू ऐं बचाव वारे वज़ीर खे तलब कंदे ॿुधणी 28 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मोहसिन अख्तर कियानी बलोच शागिर्दनि जी गुमशुदगी बाबति केस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान अदालत में पेश थियो। जस्टिस मोहसिन अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो त निगरान वज़ीर बचाव वारो सेक्रेटरी ऐं घरू सेक्रेटरी किथे आहिनि। ॿियो भेरो निगरान वज़ीर आज़म पेश नाहे थियो। बचाव वारो सेक्रेटरी छो नाहे आयो? निगरान वज़ीर आज़म खां पुछा करियो, खेसि उन लाइ घुरायो हो त हू जवाबदा आहे। टे हुकूमतूं गुम थियल बलोच शागिर्दनि जी बाज़ियाबी लाइ कुझु न करे सघियूं आहिनि। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट बलोच शागिर्दनि जी गुमशुदगी बाबति केस में ईंदड़ ॿुधणी ते निगरान वज़ीर आज़म घरू ऐं बचाव वारे वज़ीर खे तलब कंदे ॿुधणी 28 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी।